अस्सलामुअलैकुम दोस्तों, अॼु असां हिकु वॾी ॾुख जी ख़बर खणी आया आहियूं। एम बलोच हिन फ़ानी दुनिया मां लाॾाणो करे विया आहे, जंहिंजी ॼाण असां तव्हांखे इन नंढड़ी वीडियो में ॾींदासीं। वीडियो खे पूरी वॉच कंदा ऐं वीडियो खे आख़िर ताईं ज़रूरु शेयर कंदा, जीअं इन जा चाहींदड़ सभई इन वीडियो खे ॾिसी सघनि। त तव्हांजो टाइम वेस्ट कोन था करायूं, अचो त इन ॾुख जी कहाणी ॿुधूं। तो सिंधी बहितरीन अदाकार एम बलोच हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो आहे, जंहिंजी जनाज़ नमाज़ 6 बजे अदा कई वेंदी। ॻोठ आलियाबाद में जनाज़ नमाज़ अदा कई वेंदी। इन्ना लिल्लाहि व इन्ना राजिऊन। इन केतिरा ई अदाकार ऐं पिणु केतिरा ई शागिर्द कया। जो दोस्तों इन पंहिंजी हयाती में सभु कुझु ठाहे वरितो। असां ऐं तव्हांखे ॾुख इहो आहे जो असांजे विच में अॼु एम बलोच असांजे विच में न आहे। असां इन जी ॾुख में बराबरि जा शरीक आहियूं। हिन वीडियो खे वधि खां वधि शेयर कयो, जीअं इन जे चाहींदड़ खे ख़बर पए त एम हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे वियो आहे। इन इंशाअल्लाह भली अदाकारी कई, अलाह हिनखे जन्नत ऐं फ़िरदौस में अता फ़रमाए, अलाह हिनखे जन्नत नसीब फ़रमाए। हाणे वधीक मोकिलणी कोन्हे, सभई दुआ कजो अलाह हिनखे फ़िरदौस ऐं जन्नत में जॻह ॾिए। असांजो हीअ कहाणी जेको तव्हांजे अॻियां